सभिनी दोस्तनि जे आॾो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे ऑर्गेनाइज़र यूरोप एंड यूके जे डॉक्टर हिदायत भुट्टो साहब खे गुज़ारिश कंदुसि त चंद कलमात हिन अॼोकी महफ़िल में तव्हां सभिनी जे आॾो रखे। साईं असांजे लाइ तमामु वॾा मोहतरम आहिनि जो तमामु सुठे पेशे सां मुंसलिक आहिनि, पर पोइ बि जिते बि को सॾु थींदो आहे उहो भले यूके जो को शहर हुजे या दुनिया जो को मुल्क जो शहर हुजे, जिते को एहतजाज हुजे, को सॾु हुजे, साईं वञी पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजी धरती माउ जे लाइ जेको थी सघंदो आहे कंदा आहिनि। साईं तव्हां सभिनी जी महिरबानी। सभ खां पहिरीं त साईं ओडे साहब खे ऐं संदसि सथ खे, संदसि फैमिली खे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध खे, वॉइस ऑफ टीवी खे सालगिरह जूं मुबारकूं हुजनि। ऐं असां तव्हां सां गॾु जेको आहे शरीक थियण आया आहियूं हिन महफ़िल में, त तव्हांखे शाबस हुजे। तव्हां जेको पंहिंजो सिलसिलो बयानु कयो, तव्हां अॻे ई बयानु करे चुका आहियो त हिन क़हत वारी सूरत हाल में, हिन सूरत हाल में जंहिं सूरत हाल में सिंध जेके असां ॾाढे ॾुखे दौर मंझां थी गुज़रे, ऐं जिते किथे जेको आहे सो मीडिया जे हवाले सां जेको आहे सो सफ़ा कारा ककर छायल आहिनि, कंहिंखे बि जेको आहे सो सच लिखण जी ज़रूरत बि कोन थी थिए ऐं हिमत बि कोन थी थिए। ऐं जेको माण्हू हिमत करे थो त उहो जेको आहे सो अज़ाब में, रियासती जबर में, रियासती ॾाढ जो शिकार थो थिए ऐं उन जूं फैमिलियूं बि जेके आहिनि से फैमिली मेंबर्स बि डिसअपियर थी था वञनि। उन में साईं जी फैमिली बि जेको आहे सो इन ज़ुल्म जो जेके शिकार रही आहे, इन जबर जो शिकार रही आहे, इन ज़्यादती जो शिकार रही आहे। इहा जेकी ज़्यादती ऐं ज़ुल्म ऐं जबर थिए थो, इहो असां सभिनी जो जेको आहे सो फ़र्ज़ु थो थिए त असां जेको आहे सो उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयूं। जेकॾहिं असां किरदारु अदा नथा कयूं ऐं अॼु जे दौर में, त पोइ असां जेको आहे सो न सिर्फ़ु ज़ालिम कंदड़, ज़ुल्म कंदड़ जेको आहे सो ॾोही हूंदो आहे, पर ज़ुल्म सहंदड़ बि ॾोही हूंदो आहे। छाकाणि त उहो ज़ुल्म जेको आहे सो इन लाइ थो सहे छाकाणि त उनजे ख़िलाफ़ु जेको आहे सो एहतजाज नथो करे, उनजे ख़िलाफ़ु जेको आहे सो पंहिंजो आवाज़ु बुलंद नथो करे, उनजे ख़िलाफ़ु जेके असां का जदोजहद नथो करे, का कोशिशि नथो करे। बल्कि जेके माण्हू कोशिशि कंदा हूंदा न, जेके माण्हू जदोजहद कंदा हूंदा, उन्हनि ते लेबल हणंदा त ही जेके आहिनि से इंडिया जा एजेंट आहिनि, ही इज़राइल जा एजेंट आहिनि, ही फलाणनि जा एजेंट आहिनि। ऐं पाण जेको आहे सो उन्हनि क्रिमिनल्स जा जंहिं असां माण्हुनि खे अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो सिंध में हिन वक़्तु जेके आहिनि से 80 लख ॿार जेके आहिनि से स्कूल गोइंग एज जा माण्हू जेके आहिनि से स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सिंध जा माण्हू जेके आहिनि से हेपेटाइटिस B ऐं C जो जेके आहिनि से शिकार आहिनि, बीमारी जा शिकार आहिनि। ऐं सिंध में जेके असां बेइंतहा जेकी गुरबत जी लकीर आहे उहा किरंदी पई अचे ऐं माण्हू जेके आहिनि से बुखूं विघे जेके आहिनि से मरनि था पिया। उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं केरु एहतजाज कंदो त उनजे ख़िलाफ़ु जेके आहिनि से लेबल लॻंदा, उनजे ख़िलाफ़ु जेके आहिनि से माण्हू जेके आहिनि से ॻाल्हियूं शुरू कंदा ऐं बल्कि जेके आहिनि से पाण जेके आहिनि से उनजा क्राइम पार्टनर थियो वेठा हूंदा। उन जेके अॼु जेके माण्हू क्राइम कनि था, जिन असांजी हीअ हालति कई आहे, जिन असां सां हीअ ज़ुल्म कयो आहे, हीअ ज़्यादती कई आहे, हीअ जबर कयो आहे, ऐं सिंध जे मीडिया जे हवाले सां बि जेके आहिनि से सिंध जा केतिरा जेके आहिनि से सहाफ़ी जेके आहिनि से माण्हुनि जेके आहिनि से पंहिंजूं जानूं ॾेई चुका आहिनि, पंहिंजूं जेके आहिनि से फैमिलियूं तबाह करे चुका आहिनि। ऐं उनजे बावजूदि बि अॼु जे दौर में, अॼु जे ॾींहं में जेके आहिनि से 100 जे तइदाद में सिंधी माण्हू जेके आहिनि से डिसअपियर आहिनि, जेके आहिनि से उन अज़ाब जो जेके आहिनि से शिकार आहिनि, जिन जूं मारूं जेके आहिनि से दरनि खे ॾिसनि थियूं पियूं त असांजो बचिड़ो कॾहिं ईंदो, जिन जूं जेके वञियूं आहिनि उहे दरनि खे ॾिसनि थियूं, जिन जूं भेनरूं जेके आहिनि से दरनि खे ॾिसनि थियूं पियूं त असांजा जेके आहिनि से बचिड़ा कॾहिं ईंदा। उन्हनि जो ॾोह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त हू उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, उन ज़्यादती जे ख़िलाफ़ु, इन जबर जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से आवाज़ उथारनि था ऐं मुड़ुस थी बीठा आहिनि ऐं हुननि ज़ालिमनि जा, हुननि दहशतगर्दनि जा, हुननि क्रिमिनल्स जा क्राइम पार्टनर थियण लाइ तयारु न आहिनि। ऐं हुन खां उहे जेके आहिनि से इनकार था कनि। ऐं अॼु उहे इनकारी माण्हू जेके असांजा हीरोज़ आहिनि, असांजा जेके उहे हीरोज़ आहिनि, जेके माण्हू डिसअपियर आहिनि, 100 जे तइदाद में जेके माण्हू डिसअपियर आहिनि, उहे सभु असांजा हीरोज़ आहिनि। ऐं उन्हनि जे लाइ जेके एहतजाज थियनि था
उनखे रेडियो वॉइस ऑफ सिंध, रेडियो वॉइस ऑफ TV जेके आहे उन्हनि खे जेको आहे सो भरपूर क़िस्म जो जेको आहे सो कवरेज ॾिए थी पई ऐं उन्हनि जो जेको आहे सो केस जेके आहिनि से माण्हुनि ताईं पहुचे थो पियो। अॼु जेके असांजे शऊर में असांजे ज़मीर ऐं ख़मीर खे जाॻाइण में बि जेको आहे सो साईं ओॾे साहिबु ऐं संदसि इन सथ जो जेको आहे सो किरदारु रहियो आहे। ऐं असांखे बि जेको आहे सो पंहिंजे ज़मीर खे पंहिंजे पाण खां जेको आहे सो सुवाल पैदा करणु खपे त असां ईमानदारी सां बेइंतिहा जेके आहिनि से ख़ुलूस नियत सां जेको आहे सो कुझु न कुझु जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा ज़रूरु कयूं ऐं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, उन जबर जे ख़िलाफ़ु, उन क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ु जेको आहे सो पाण जेको आहे सो आवाज़ु जेको आहे सो ज़रूरु उथारियूं ऐं उन में जेको आहे सो पाण जेको आहे सो भरपूर क़िस्म जो किरदारु अदा कयूं ऐं उहा ई जेके असां सभिनी जे लाइ जेके हिकिड़ी मशल राह थींदी, हिकिड़ी जदोजहद थींदी। जीअं साईं इमदाद ओॾो जेको आहे सो अॼु बीठो आहे, जीअं जेके आहिनि से ज़रूरतमंद माण्हू जेके आहिनि से सिंध जे रोडनि ते बीठा आहिनि, साईं जेको आहे सो लिगारे बजाइण जी ॻाल्हि कई, उहे ॻोठ जा माण्हू जंहिं अज़ाब जो, जंहिं ज़ुल्म जो, जंहिं ज़्यादती जो, जंहिं जबर जो शिकार आहिनि ऐं जिन माण्हुनि जबर कयो आहे, जिन माण्हुनि ज़ुल्म कयो आहे, जिन माण्हुनि ज़्यादती कई आहे, उन्हनि खे घटि में घटि जेको आहे सो असां पंहिंजी नफ़रत जो पाण खे जेको आहे सो पाण जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो ॾेखारियूं त असां तव्हां खां नफ़रत कयूं था, तव्हां जेके असांजा हथ मिलाइण जे लाइक़ु बि न आहियो, तव्हां जेको आहे सो तव्हांजूं दावतूं करणु, तव्हांजो जेको आहे इहे करणु त थी परे जी ॻाल्हि, पर तव्हां सां असां हथ मिलाइण लाइ तयारु न आहियूं, छाकाणि त तव्हां उन क्राइम में, उन ज़ुल्म में, उन जबर में जेके आहिनि से शरीक आहियो, जंहिंमें अॼु असांजा ॿार जेके आहिनि से बग़ैर कंहिं किताबनि जे जेके आहिनि से स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, बग़ैर कंहिं बूटनि जे जेके आहिनि से पहिरें उघाड़े जेके आहिनि से घुमनि पिया, बग़ैर कंहिं दवा ऐं गोरी जे जेके आहिनि से मरनि पिया, बग़ैर कंहिं जेके आहिनि से सिंध में जेको आहे सो पाणी जी जेकी सूरत हाल आहे, पीअण जे पाणी जी सूरत हाल, सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी रिपोर्ट आहे त जेके आहिनि से 80% माण्हुनि खे जेको आहे सो पीअण जो पाणी नथो मिले पियो। पीअण जो जेको पाणी जेको माना जानवरनि खे ॾियण जहिड़ो बि न आहे, उहे जेके आहिनि से माण्हुनि खे पियारनि था पिया। इहे जेके क्राइम कनि था पिया, इन्हनि क्रिमिनल्स खां पंहिंजी बेज़ारी जो, पंहिंजी जेके असां पंहिंजी नफ़रत जो इज़हार ज़रूरु कयूं ऐं उन्हनि क्रिमिनल्स जो घटि में घटि साथ न ॾियूं। महिरबानी।